की सीट पर खड़े होने वाले उम्मीदवार जनाब हमारे मेहरापुर के एक्स प्रेसिडेंट मिस्टर चाचा शेरदीन मोहम्मद और एक्स प्रेसिडेंट तड़का की माजरत, लेकिन सब दोस्तों का मैं 4 चांद लगाए और मैं दोबारा कि उन्होंने हमारे प्रोग्राम में आकर 4 चांद लगाए। थैंक यू। अब वो आए और ज़्यादा फुरकान ऐसे बॉडी को दावत दूंगा। जनरल सेक्रेटरी मोहम्मद नदीम मलिक साहब, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार अब्दुर्रहीम अब्बासी साहब, जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार मोहम्मद अयाज मरी साहब, जनरल सेक्रेटरी कंडियारो मिस्टर अलावरायो कलो, मिस्टर सलाउद्दीन मेमन साहब, मिस्टर जियाउल कंबो साहब, शाहिद इकराम मलिक साहब, शबीर मलिक साहब ऐं ॿिया सभई एक प्रेसिडेंट लुत्फुल्लाह सियाल साहब, प्रेसिडेंट कालकाबार मेहरापुर ऐं ॿिया मुंहिंजा क़ाबिल एतिराम सीनियर जूनियर भाइरों भेनरूं, अस्सलामु अलैकुम। इन वार जा प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, ऑफिस बेरर्स, मुख्तलिफ बार जा उहदेदारान ऐं स्टेज ते वेठल सीनियर असांजा साथी दोस्तों, साथियों, असांजो प्रोग्रेसिव अलायंस पैनल मुख्तलिफ ईयर्स का वठी काफ़ी colleagues who are sitting on the stage contesting the election for the Zinba Council from Vodki, Sakhar, Khairpur, Musharraf Road and Nawab Shah, Shahid Benazirabad. And the most senior advocates of this bar and my colleagues, my brothers, Assalamu alaikum. हिन बार जूं असां ते काफ़ी महिरबानियूं रहियूं आहिनि त हिन बार असांखे सदाई मान ॾिनो आहे, वोट सां गॾु असांखे मान ॾिनो अथऊं, असांजी सपोर्ट बि कई अथऊं। सो आउं हिकिड़ी ॻाल्हि एतिरो टाइम न वठंदुसि, असांजा अॼु काफ़ी प्रोग्राम आहिनि, असांजा ॿिया दोस्त बि ॻाल्हाईंदा, पर आउं हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदुसि त जॾहिं लास्ट पॉइंट टाइम जॾहिं असां आया हुआसीं त हीअ अनरजिस्टर्ड कैंपेन है ऐं पिंडाल सजायो वियो आहे, हुन खां डोर टू डोर दोस्तनि वटि ईंदा आहियूं, सभिनी वटि रिक्वेस्ट करी। ऐं हीउ पहिरियों प्रोग्राम आहे, तव्हां मेहरापुर जे सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। मां मेहरापुर जे हालाणी जे दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, असांजे ग्रुप प्रोग्रेसिव लायर पैनल जेका स्ट्रगल कई आहे, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, हर दोस्त खे ख़बर आहे, ऐं हालाणी ऐं मेहरापुर जे दोस्तनि पर डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज जे दोस्तनि जो असांजो त बिरादरी सिस्टम आहे, शादी करणी, उथणु वेहणु, ऐं उनजे बावजूद बि जॾहिं असां दोस्तनि वटि रिक्वेस्ट कंदा आहियूं त असांखे पक न हूंदी आहे त वकील साहिब जो वोट आहे, ॾाढो ॾुखियो वोट आहे, पर जेके दोस्त 10 सालनि खां पोइ आया आहिनि उहे असांखां वधीक कॉन्फिडेंस लॻे थो त माना असांजे 12 महीना 24 कलाक खां दोस्तनि सां राब्ते में आहियूं, पर असां उनजे बावजूद बि मोहतात रही दोस्तनि सां दुख सुख में गॾु रहिया आहियूं। हमीसो खान रैन साहब, प्रेसिडेंट तालका बार कंडियारो, प्रेसिडेंट नौशहरो डिस्ट्रिक्ट बार अब्दुर्रहीम अब्बासी साहब, अयाज मरी साहब, सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार मुशर्रफ फिरोज, साईं अबरार शाह साहब, असांजो मेंबर
मेरापुर बार भी चई सघूं था, कंडियारो बार भी, पर उन सां गॾोगॾु असांजो MNA बि आहे हिते, ऐं स्टेज ते वेठल असांजा मेंबर साहिबान ऐं रेस्पेक्टेड मुखला साहिबान, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जीअं कुर्बान साहब चयो त यूजुअली अॻे ईअं थींदो आहे त हाणे बि वञूं था वकील साहबनि जे घरनि ते बि वञिजे थो ऐं ॾियनि था, रेस्पेक्ट ॾियनि था, ऐं उहा ई असां उमेदु रखे हिते आयासीं ऐं असांखे एक्सपेक्टेशन खां वधीक तव्हां मेरापुर बार वारा रेस्पेक्ट ॾियो पिया। असांखे रिसेप्शन ॾिनी आहे, मां उन में प्रेसिडेंट बार, जनरल सेक्रेटरी बार, सीनियर असांजा जेके वकीला साहिबान आहिनि ऐं हिन बार जा मेंबर साहिबान आहिनि, सभिनी खे थोराए। बार जी इलेक्शन्स हलनि पियूं। मां सम्झां थो त असां जेके मेंबर साहिबान आहियूं, जेॾी महिल उहिदनि ते अचूं था त ज़रूरु उते के फ़ैसिला थींदा आहिनि, के कंहिंखे वणंदा आहिनि, के कंहिंखे न वणंदा आहिनि। छो त उन उहिदे जो तक़ाज़ो हूंदो आहे त डिसीशन्स करणा आहिनि। ईअं त नथो थी सघे त को डिसीशन थिए ऐं उहो को ॿिन्ही पार्टियुनि जे हक़ में थिए, ईअं त मुमकिन न आहे न। कुझु दोस्तनि जी ख़बर पई त नाराज़ आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट इहा कबी त हीअ असां वकीलनि जी हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे। न टाइम पूरो थियो वरी हिकु MNA MPA जी प्राइम मिनिस्टर न आहे न। हीअ असांजी हिकिड़ो, मां वकीला जो चवंदो आहियां त वकील साहिबान जी जेका कम्यूनिटी आहे असांजी फैमिली आहे। जिथे बि हालांकि असांजे अपोज़िशन जनरल पॉलिटिक्स में हूंदा आहियूं त वकील साहिबान असांजी अपोज़िशन में बि हूंदा आहिनि, पर जेॾी महिल असां उहे अपोज़िशन जा दोस्त हुजनि, असांजे वकील असां खां हेल्प वठंदा आहिनि त उन्हनि खे असां 100 दफ़ा अखियुनि ते रखंदा आहियूं ऐं उन्हनि जी रेस्पेक्ट कंदा आहियूं। इहो हिकिड़ो कोशिशि असां इहा ई कई आहे, मूं पर्सनली कोशिशि कई आहे सिंध जे वकीला साहिबान खे असां ओतिरी रेस्पेक्ट ॾियूं ऐं उन्हनि जो मान मथाऊं कयूं। ऐं जिथे बि मां एज़ ए लॉ मिनिस्टर वियुसि या एज़ ए वाइस चेयरमैन सिंध बार काउंसिल वियुसि, पोइ जेका मुंहिंजी कैपेसिटी, पोइ जेको हुकुम कंदा बार एसोसिएशन जा उहिदेदारान, जिथे बि हैदराबाद हुजे, सखर हुजे, मीरपुर ख़ास हुजे, नशोरो फिरोज़ आहे, असांजो खैरपुर बार आहे, ॿिया घोटकी बार आहे, मक़सदु त जेको बि हुकुम कंदा आहिनि कोशिशि कबी आहे त हुननि जी कंप्लाइंस कजे। उन्हनि जा जेके बि हुकुम हूंदा आहिनि उन्हनि ते लबेक चवंदा आहियूं। छो त वताए फ़क़ीर वांगुरु त अचंदो त ईंदो त इते ई, तो नेठ फिरी घिरी अचणो इन बार एसोसिएशन में, इन कोर्टुनि में अचणो आहे। त इन जे करे असांजो इहो ई मोटिव आहे त असां सभिनी दोस्तनि जी हेल्प कयूं, जेको बि असांजी कैपेसिटी आहे हेल्प कंदा आहियूं। ऐं उन जे करे ई फ़ख़्रिया तौर ते असां वरी तव्हां वटि अॼु वरी 5 सालनि खां पोइ आया आहियूं ऐं उन जे लाइ मां सम्झां थो नौशहरो फिरोज़ मुंहिंजो ज़िलो आहे ऐं मेरापुर बार ते मुंहिंजो वधीक हक़ आहे। जेके दोस्त नाराज़ बि आहिनि मुंहिंजे कुझु दोस्तनि खां या मूंखां, त उन्हनि खां माज़रत बि कयूं था। ऐं मां चाहींदुसि हिते वकीला साहिबान सभु जेके वेठा आहिनि उहे बि ज़रूरु असांखे, असांजी टीम खे, जेको पैनल आहे असांजो, उनखे सोभारो कंदा, सभु इख़्तिलाफ़ात विसारे। बाक़ी बार एसोसिएशन जो सदारतूं, जनरल सेक्रेटरी, 1 साल जी ॻाल्हि आहे, ॿिए साल वरी को ॿियो थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे करे असां चाहींदासीं त तव्हां वकीला साहिबान मुतहद हुजो हिकिड़े प्लेटफॉर्म ते। जेको काज़ आहे वकीला जो उनखे ज़रूरु ॾिसो, जेका सुपरमेसी ऑफ लॉ आहे उनखे ॾिसजे, कॉन्स्टिट्यूशन जी बालादस्ती ॾिसजे, वकीलनि जी इज़त थिए, कोर्टुनि जी इज़त थिए, कानून जी इज़त थिए। इन शइ खे असांखे मुतहद थी फॉलो बि करिणो आहे, उनखे प्रोटेक्ट बि करिणो आहे। उन जे लाइ असांखे
ॾींहुं राति महिनत करणु खपे। नौजवान वकील साहिबान उन्हनि जे लाइ ज़रूरु रोल मॉडल्स हूंदा ऐं मां चाहींदुसि त उन्हनि खे असां अॻिते आणियूं, उन्हनि खे फील्ड में असां अॻिते फैसिलिटेट कयूं। इहो ई असांजो मोटिव आहे। बार एसोसिएशन जूं इलेक्शनूं इंशाल्लाह थी वेंदियूं। कुझु दोस्त उल्टियूं सिधियूं मुखालफ़त में ॻाल्हियूं जेके तव्हांजा कम करे सघनि, जेके तव्हांखे डोर स्टेप ते अचनि तव्हां ऐं तव्हांखे फैसिलिटेट करे सघनि, उनखे ई तव्हांखे वोट ॾियणु खपे, उनखे ई तव्हांखे प्रोजेक्शन ॾियणु खपे। असांजी कोशिशि इहा ई आहे त सभिनी खे बिला तफ़रीक़ वठी हलूं, विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन। वी ट्राइंग टू डू द वर्क ऑफ लाइफ। सो इन जे करे इन शइ खे तव्हां ॾिसी ऐं पंहिंजो बहितर फ़ैसिलो कजे इलेक्शन वारे ॾींहुं। उमेदु आहे त असांजा दोस्त असांखे ॿई ग्रुप जेके बि इलेक्शन में राइवल बि रहिया आहिनि, मूंखे उमेदु इहा ई आहे। मीर साहब वारा वेठा आहिनि ऐं हिकु दोस्त कंबो साहब न आयो आहे, जट साहब न आयो आहे। सो गुलाम उनखे बि तव्हांजी तरफ़ सां रिक्वेस्ट आहे कंहिंजो पाण में ठही करे असांजो लास न कयो, हरू पाण में विड़ी। सो वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू फॉर अ वंडरफुल रिफ्रेशमेंट। थैंक यू।